ठारूशाह वाइस चेयरमैन टाउन कमेटी ठारूशाह हाजी अब्दुल रऊफ़ ख़ानज़ादा ऐं संदसि भाइरनि ठारूशाह ऐं उन जे आस पास जे अवाम जे भलाई ऐं संदसि वालिद मरहूम वालिद उमर ख़ान ख़ानज़ादा जी रूह जे साले सवाब लाइ मुल्ला हकीम चौक ते वाटर RO फिल्टर प्लांट लॻायो, जंहिंजो इफ़्तिताह सिंध जे मशहूरु ऐं मारूफ़ दरगाह अब्दुल जलील नक्शबंदी जे पोटे मुफ़्ती फ़ारूक जलाल नक्शबंदी मुफ़्ती मोहम्मद अकील नक्शबंदी पंहिंजे हथनि सां कयो। अॻूणो डायरेक्टर सोशल वेलफेयर नुशरत फ़िरोज़ मोहम्मद सलीम रज़ा ख़ानज़ादा, काउंसलर टका ख़ान ख़ानज़ादा, हाजी गफ़ूर भट्टी सहाफ़ी, अक़ील अहमद ख़ानज़ादा सहाफ़ी, ग़ुलाम फरीद भुट्टो समेत सियासी समाजी ऐं शहरियुनि वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते ठारूशाह टाउन कमेटी जे वाइस चेयरमैन चयो त ठारूशाह ऐं उन जे आस पास में पाणी तमामु घणो ख़राब थी वियो आहे, जंहिं जे करे गुर्दनि जी बीमारी जहिड़ियूं ख़तरनाक बीमारियूं पखिड़िजी रहियूं आहिनि, जंहिं सबबि असां पंहिंजे पाणी खे साफ़ करण में ऐं मशीन जे RO फिल्टर प्लांट पंहिंजे मरहूम वालिद जे रूह खे सवाब पहुचाइण लाइ शहर ठारूशाह पसगिरदाई जे अवाम जी भलाई लाइ लॻायो आहे, जीअं माण्हू फिल्टर थियल पाणी पी मूज़ी मर्ज़ खां महफ़ूज़ रहनि। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।